फुलजी भरिसां 7 ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न कराइण ख़िलाफ़ ॻोठ ख़ैर मोहम्मद बालादी में एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते मुतासिरनि जो चवणु हो त मियाणी ढंढ खे कुदरती लंघ ॾियण लाइ के बि उपाउ न वरिता विया आहिनि। 7 ॻोठनि जा रहवासी गुज़िरियल 76 ॾींहनि खां दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। बरसाती पाणी हेठि आयल ॻोठनि जा घर मिसमार थी रहिया आहिनि। हुक्मराननि जी बेहिसी ते नामवर समाज सुधारक मशहूर मेमण ॻोठाणनि गुलाम शबीर चन्ना, कुर्बान चन्ना, मोहम्मद हाशिम जावरी, मोहम्मद असलम बालादी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त जल्द खां जल्द पाणी कढायो वञे त जीअं असां घरनि ॾांहुं वापसी करे सघूं। ॻोठनि मां पाणी निकाल थियण ताईं एहतिजाज जारी रहंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।